जामनवाज़ अली में बेराणी पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते JUI अॻवान गुलाम मोहम्मद मरी, बाबू मरी, बचल मरी, मीर मोहम्मद मरी, प्यारो मरी, हारून ऐं ॿियनि जो चवणु हो त SHO बेराणी ऐं अहलकारनि शहर में केबिन हलाए कारोबार कंदड़ प्यारो मरी खे बिलाजवाज़ गिरफ़्तार करे लाकअप करे मंशियात रखण जो कूड़ो केस दाख़िल करे जेल मोकिले छॾियो आहे। हुननि चयो त बेराणी पुलिस वॾनि मंशियात फरोशनि खां लखे रुपया मंथली वठी खयनि खुली छूट ॾेई छॾी आहे, जेके शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में दीदा दिलेरी सां मंशियात हलाए रहिया आहिनि। पुलिस पंहिंजी साख बचाइण लाइ गरीब मिसकीननि खे गिरफ़्तार करे मथसि कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हुननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ खां मुतालबो कंदे चयो त पुलिस पारां फुर कयल रक़म वापसि कराए SHO खे हटायो वञे। ॿी सूरत में प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वेंदो।